नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त इलेक्शन कमीशन वापदा खे चूंडनि वारे ॾींहं ते बिजली बंदि न करण जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन तवनाई वारी वज़ारत खे लिखत में आगाही ॾींदे चयो आहे त चूंडनि वारे ॾींहुं बिजली जी लोड शेडिंग सां चूंड अमल मुतासिर थींदो। उन करे 8 फ़रवरी ते लोड शेडिंग न कई वञे। हिकु भेरो ॿीहर अव्हां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। इलेक्शन कमीशन वापदा खे चूंडनि वारे ॾींहं ते बिजली बंदि न करण जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन तवनाई वारी वज़ारत खे लिखत में आगाही ॾींदे चयो आहे त चूंडनि वारे ॾींहुं बिजली जी लोड शेडिंग सां चूंड अमल मुतासिर थींदो। उन करे 8 फ़रवरी ते लोड शेडिंग न कई वञे। हिकु भेरो ॿीहर अव्हां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन वापदा खे चूंडनि वारे ॾींहं ते बिजली बंदि न करण जी हिदायत करे छॾी। इलेक्शन कमीशन तवनाई वारी वज़ारत खे लिखत में आगाही ॾींदे चयो आहे त चूंडनि वारे ॾींहुं बिजली जी लोड शेडिंग सां चूंड अमल मुतासिर थींदो। उन करे 8 फ़रवरी ते लोड शेडिंग न कई वञे।